डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर मटियारी मसूद अहमद कुरैशी चयो आहे त आम चूंडुनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन पारां भरपूर तैयारियूं जारी आहिनि। तमाम जल्द आरओज़ ऐं प्रिसाइडिंग ऑफिसरनि जी ट्रेनिंग शुरू कई वेंदी। हुन एजुकेशनल ऐं लोकल गवर्नमेंट समेत लाॻापियल अमलदारनि ते ज़ोर भरियो आहे त आम माण्हुनि में वोट जी अहमियत उजागर करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं हू पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे सघनि। हुन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिस्ट्रिक्ट वोटर एजुकेशन कमेटी जे अमलदारनि सां ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त ज़िले मटियारी में रिटर्निंग ऑफिसर, डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर ऐं पोलिंग ऑफिसरनि जी जल्द खां जल्द तरबियत शुरू कई वेंदी। हुन सां गॾोगॾु घर घर मुहिम हलाइण जी हिदायत पिणु कई। इलेक्शन ऑफिस में थियल गॾिजाणी में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर मंज़ूर अली चौहान, एडिशनल डायरेक्टर नजमा हालेपोटो, इलेक्शन ऑफिसर मोहम्मद तनवीर, एजुकेशन ऑफिसर शोएबुर रहमान काज़ी ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।